अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाला उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदो। वरी अॼु हिकु नओं वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया। अॼु जी वीडियो कारोबार जे बारे में तव्हांखे अॼु ॿ कारोबार अहिड़ा ॿुधाईंदासीं फ़ाइदेमंद। ॿ कारोबार कहिड़ा आहिनि? हिकु आहे मुर्गी, जेको आहे मुर्गी तव्हां रखो कुकड़, उहे बेदनि वारा, सम्झो वॾा कुकड़ रखे बेदनि वारा, तव्हां बेदनि मां पैसा कमाए सघो था। हर महीने में तव्हां 30-35 हज़ार कमाए सघो था। इन में बि तव्हांखे फ़ाइदो आहे। ॿियो जेको आहे, तव्हां हिन जा जेके हिकु मुर्गी जो मतिलबु अंडो, 100 मुर्गी तव्हां वटि हुजे त 100 अंडा ॾींदो ॾींहं में। 100 अंडनि में हिकु अंडो तव्हांजो 15 रुपया वञे, तव्हांखे तक़रीबन हिकु बेदो तव्हांजो जेको आहे 15 रुपया वञे, तव्हां सेल कंदव मार्केट में बेदनि खे, त 100 बेदा तव्हांजा तक़रीबन 30-35 हज़ार ठाहे सघनि था। तव्हां ख़ुशि ज़िंदगी पंहिंजो गुज़ारे सघो था। इन कारोबार में तव्हांखे फ़ाइदो आहे। उन खां पोइ ॻाल्हि कंदासीं कारोबार जेको आहे रांदीका, जेके ॿारनि जा रांदीका हूंदा आहिनि, उन्हनि जो दुकानु कढी शहर में या ॿाराड़ी में तव्हां उहे रखी सघो था। उन में बि तव्हांखे फ़ाइदो थी सघे थो। उन में तव्हां वटि बसि 1 लख रुपयो हुजे या 50 हज़ार, उन लख खां तव्हां 2 लख रुपया कमाए सघो था। ठीकु आहे, अॼु जो वीडियो इहो हुयो। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं बि दोस्त खे असांजो इहो वीडियो पसंदि आयो त असांजे वीडियो खे शेयर कजो ऐं लाइक कजो। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में। ओके, अस्सलाम वालेकुम।